बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह के नाम से जो बड़ा मेहरबान निहायत रहम वाला है। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सदक़ल्लाहुल अज़ीम व सद्दक़ बल्लग़ रसूलुहुन नबिय्युल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल अल्लाह तबारक व तआला जी तौफीक सां सूरह असरार जंहिंखे बनी इसराइल में सूरत सदबो आहे सरियो वियो आहे उन जी आयत नंबर 1 पढ़ण जो शरफ हासिल कयो आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ है त परवरदिगार इन जो सही मक़सद ऐं मफ़हूम समझाने जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं असां के बुधी करे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। बयान करण खां अॻु में तव्हां सभिनी हेठ वेठल दोस्त, टेबुलनि ते वेठल, दुकाननि में वेठल दोस्तनि खे सभिनी खे गुज़ारिश आहे जेसिताईं मुंहिंजो आवाज़ थो वञे सभिनी खे गुज़ारिश आहे त बराहे करम मूं सां गॾु अल्लाह तबारक व तआला जे ज़िक्र खे बुलंद कयो। अफ़ज़ल ज़िक्र अल्लाह सही जो ला इलाहा इल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां जाते भी बयान कंदो आहियां बयान करण खां अॻु में मुंहिंजो हिकिड़ो बयान जो उसूल आहे त कुरान मजीद जी आयत पढ़ण खां बाद में अल्लाह तबारक व तआला जी तवज्जो सां ॿुधजो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक जो मफ़हूम आहे त जॾहिं बाने खां को गुनाह थी वेंदो आहे, गुनाह सरज़द थी वञे, ख़ता थी वञे त उन जी दिल ते तिर जेतिरो कारो निशान पइजी वेंदो आहे। गुनाह जे सबब जे करे दिल ते कारो निशान रहिजी वेंदो आहे। नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेकॾहिं उहो शख्स अल्लाह ताला जे हुज़ूर सर्व सुजूद थिए तौबा ताब करे त उन जे दिल ते जेको तिर जो निशान आहे उहो लही वेंदो। पर जेकॾहिं अल्लाह ताला जे हुज़ूर सर्व सुजूद न थिए तौबा ताब न थिए त उन जे तिर जो निशान वधंदो आहे बेगुनाह करण सां। तवज्जो सां समझो गुनाह जे सबब जे करे वरी तिर जो निशान वधंदो, वो वधंदो वधंदो एतिरो वधी वेंदो
जो हुन जी दिल के काबिज करे वठंदो, हुन जी समूरी दिल कारी थी वेंदी। ऐं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जंहिंजी दिल कारी थी वञे गुनाह जे सबब जे करे, उन शख्स जे अॻियां जेकॾहिं अल्लाह ताला जो क़ुरान पढ़बो त उन ते असर न थींदो। नबी सैयद जी हदीस ॿुधाए थी, उहा हदीस मुबारका भी उन ते असर न कंदी आहे, वॾो नसीहत कंदो त नसीहत वठण जे बजाय वॾे सां हो काढ़जी वेंदो आहे। जीअं उमूमन असांजे नौजवाननि जो हाल इहो थी वियो आहे, जॾहिं उन्हनि खे पीउ नसीहत कंदो आहे त उन्हनि खे कावड़ लॻंदी। छाजे करे? उन जे करे जो उन जी दिल ते इहो गुनाह जे सबब जे करे पर्दो अची वियो आहे, गुनाह जे सबब जे करे दिल कारी थी वई आहे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जंहिंजी दिल गुनाह जे करे कारी थी वञे त उहा गोया के उहा दिल उन जी मुर्दार थी वई, मरी वई। ऐं जे शख्स जी दिल मरी वञे त उहो मुर्दार दिल वारो शख्स हूंदो आहे। ऐं के अल्लाह जे वली फरमायो आहे त घणा शख्स ॾिठो जेके घुमंदा फिरंदा वतन पा, पर मुर्दार हुया, मोल हुया, पर घणनि खे ॾिठो मरी वञण खां बाद में भी जिंदा हुया। छाजे करे? जो उन्हनि जी दिल जिंदा हुई, उन्हनि जी दिल जिंदा हुई, उन जे करे उहे जिंदा हुया। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे, हर मर्ज़ जी दवा अल्लाह ताला नाज़िल फरमाई आहे। जेकी भी बीमारी अल्लाह ताला पैदा फरमाई तो उन्हें बीमारी जी दवा भी अल्लाह तबारक व तआला पैदा फरमाई। मिसाल के तौर पे अजकल असां वटि लाइलाज बीमारियों मशहूर थी वयूं आहिनि। कुछ ये फलानी बीमारी लाइलाज, ये जेके मेडिकल स्टोर्स खुलिया पिया आहिनि, इन ते उहा दवा न मिलंदी, पर अल्लाह ताला उन जी दवा नाज़िल फरमाई आहे। ये थींदो आहे त असां चवंदा आहियूं 50 साल अॻु में 20 साल अॻु में चवंदासीं साईं जी दवा कोन्हे, पर हाणे त दवा अची वई आहे। अॻु में चवंदासीं टीबीअ जी दवा कोन्हे, हाणे अची वई आहे। अची छो वई? बीमारी अल्लाह ताला पैदा फरमाई, उन वक्त उन जी दवा भी अल्लाह ताला पैदा फरमाई। पर असां जेसी ताईं सर्च करे उन ताईं पहुचो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ये जेका दिल जी बीमारी आहे, इन दिल जी बीमारी जो इलाज आहे अल्लाह ताला जो जिक्र। अल्लाह ताला जो जिक्र ने दिल जी बीमारी, जे वक्त दिल कटजी वने, ज़ंगजी वने, कारी थी वने, उन वक्त इन दिल जी बीमारी जो इलाज आहे अल्लाह ताला जो जिक्र। ऐं नबी सईद ने फरमायो बी हदीस मुबारका में त सभनी जिक्रन खां अफजल जिक्र जेको आहे वो आहे ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह जो जिक्र। सुभान अल्लाह। अज असां तू ऐं मां जेको गॾु थिया आहियूं, तव्हां असां जेको गॾु थिया आहियूं, वो गॾु हिकु यारीअ जे प्रोग्राम, ॿियो मौलाए कायनात अली मुर्तज़ा जी विलादत, टियों आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो मेराज मुबारक। सुना यारीअ वारे पीर जी जेका यारी था मल्हायूं न, उन पीरा ने पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ियल्लाहु ताला अन्हु जो फरमानी आहे, पंजन मुरीदन के हुक्म दा जेको कादरी सिलसिले में दाखिल थे उनके 4 तस्बीह जिक्र जो हर रोज जरूर करनी आहिनि, पाण ते लाज़िम वठी वठे। ऐं उहे 4 तस्बीह कहिड़ियूं आहिनि? पाण फरमाइनि था 11 कुल पढ़ी करे वो मगरिब जी नमाज खां बाद में या इशा जी नमाज खां बाद में 4 तस्बीह जिक्र जूं करियूं। कहिड़ियूं? पहिरीं तस्बीह ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। ऐं ॿी तस्बीह इल्लल्लाह 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 इल्लल्लाह। टी तस्बीह अल्लाह 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 अल्लाह। ऐं चौथी तस्बीह हो 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 हो। ऐं हो जी तस्बीह पूरी थी वञे त हक़ अल्लाह चई पंहिंजे साह खे रोकियो, ऐसी ताईं जेसी ताईं रोके सघो, पर अखियूं बंदि हुजनि ऐं तसव्वुर हुजे त मुंहिंजी दिल चई रही आहे अल्लाह
अल्लाह अल्लाह या ये महसूस कयो तो मुझी दिल में अल्लाह साईं जो इस्म चमकी रहो है। या है दिल के जिंदा करण जो वजीफो। अने सुना जे दस्तगीर जी यारी मलाए तो जंहिंजे लाइ चवे थो त मां क़ादरी आहियां उन जी हिकमत ॾिस, हिकमत सम्झ। तू ऐं मां जेको असां खां घणा माण्हू सवाल कंदा आहिनि त मुर्शिद छाजे करे थो वठे, उन्हनि खे ॿुधा त मुर्शिद इन जे करे थो वठां जो वो बातनी तरीक़ा अल्लाह ताला ताईं ॿुधाईंदो, अल्लाह ताला जे उन हकीकत ताईं पहुचाईंदो आहे। ऐं आलिम इन जे करे वठबो आहे ताकि वो शरीयत जा मसला समझाईंदो आहे, शरीयत ते अमल कराईंदो आहे। ऐं मुर्शिद असांखे ज़िक्र अस्कार जे ज़रिए अल्लाह जी ज़ात ताईं पहुचाईंदो आहे। के शायर चयो आहे अल्लाह अल्लाह करने से, अल्लाह अल्लाह करने से जो अल्लाह ना मिले वो अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं। अल्लाह अल्लाह करने से जो अल्लाह ना मिले वो अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं। सुना यो तो लिसानी जिक्र है जेको ज़बान सां कयो था ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। पर सुना करे इश्क वारनि जी महफिल में वनी वे तोखे ॿुधाईंदा त क़ादरिया तरीक़े में लिसानी जिक्र भी आहे त क़ल्बी जिक्र भी आहे। सुभान अल्लाह। ऐं क़ल्बी जिक्र केड़ो आहे? पाण सैयदना अब्दुल कादिर जीलानी उन क़ल्बी जिक्र जे मुतालिक ता लताइफ सित्ता ॿुधा हूंदा। लताइफ सित्ता, लताइफ सित्ता के ॿुधाए जे ॿुधाए हथ मथे करे ॾिसो असां क़ादरी आहियूं, असां पंहिंजनि मुर्शिदनि जे उन्हनि हुक्मनि ते अमल नथा कयूं, इन जे करे ज़रा थोरो पोइते आहियूं। इन जे करे मुखालिफिन खे जवाब नथा ॾेई सघूं त मुर्शिद जो कमु कहिड़ो आहे, मुर्शिद जो फ़ाइदो कहिड़ो आहे। छाजे करे जो मुर्शिद खां कॾहिं असां तरीक़े जा सबक़ वरिता ई कोन। हाणे मां अर्ज़ करे वञा त जंहिं यारीअ जे पीर पीराने पीर दस्तगीर जी यारी मल्हायूं था उन ज़िक्र जो तरीक़ो भी सिखारियो आहे। तो सुना असांजे जिस्म जे अंदर लताइफ सित्ता गोश्त जा 6 टुकड़ा आहिनि। गोश्त जा 6 टुकड़ा केड़ा केड़ा? हिते आहे रूही जंहिंमें रूह रहंदो, रूह जे रहण जी जगह गोश्त जो टुकड़ो आहे ऐं उहो ग़ालिबन ॿेर जेतिरो आहे। ऐं ॿेर जे जेको ॿेर थींदो आहे न फ्रूट इन जेतिरो रूही आहे जंहिंजो बोस्की कलर केड़ो? बोस्की कलर। ऐं हिते आहे सिर्री गोश्त जो टुकड़ो, सिर्री जेको साए रंग जो आहे। केड़े रंग जो? साए जो। ऐं हिते आहे क़ल्बी दिल हर, ये तो मशहूर आहे, हर कंहिंखे ख़बर आहे त दिल जो टुकड़ो आहे गोश्त जो, इहो ॻाढ़े रंग जो आहे। ऐं दुन खां 2 आंगुर हेठि फिके रंग जो नफ़्सी टुकड़ो आहे। ऐं हिते पेशानीअ ते अख़फ़ा आहे, खाकी कलर जो गोश्त जो टुकड़ो अख़फ़ा। ऐं हिते दिमाग़ ते जाते हे मथे दिमाग़ थींदो आहे हितां हेठि लहंदो आहे, इन जे हिते करीब करीब कारे रंग जो गोश्त जो टुकड़ो आहे जंहिंखे चइबो आहे ख़फ़ा। सिर्री, रूही, सिर्री, क़ल्बी, नफ़्सी, अख़फ़ा, ख़फ़ा। सुना इन्हनि में ज़िक्र जी ज़रब हणबी आहे। ज़रब ॿुधी था करे त अल्लाह उहो जी ज़रब हणबी आहे। सैयदना अब्दुल कादिर जीलानी जे जेके ज़िक्र अस्कार जा किताब आहिनि पाण फरमाइनि था त मुंहिंजे तालिब खे घुर्जे, क़ादरी तरीक़े जे तालिब खे घुर्जे, सिलसिला क़ादरिया में जेको शामिल आहे उन्हें खे घुर्जे त जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र करे त ला जॾहिं चवे त हिन रूह खां खणे तसव्वुर करे, अखियूं बंदि हुजनि, तसव्वुर करे त मां हिन गोश्त जे टुकड़े खे ॾिसां थो जेको बोस्की कलर जो आहे, उतां ज़िक्र खणे ला ऐं सिर्री साए रंग जो गोश्त जो टुकड़ो, इतां उन खे गुज़ारे ला इलाहा इल्लल्लाह जी जॾहिं ज़रब हणे त ग़लत जो निशान जीअं असां कंदा आहियूं ज़रब, स्कूल में पढ़ियो हूंदो त ज़रब ग़लत जो निशान, इहो ईअं सम्झे त मां दिल ते इन ॻाढ़े रंग जे गोश्त जे टुकड़े ते ज़रब हणी रहियो आहियां नूरानी रंग सां। ज़िक्र कीअं कंदो? ला सिरीअ खां खणे, रूहीअ खां खणे, सिरीअ खां गुज़ारे कल्ब ते धक हणे कीअं खणंदो? ला इलाहा इल्लल्लाह
दिल ते ज़रब है। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। सुना ये ज़रब है ना खड़ी नहीं। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। पाण फरमाइता जे हर रोज तीसरे रोजे धणी फरमाया वो जो गोश्त पाक जा मुरीद है जेको असा जो सिलसिला है राशिदिया कादरिया सिलसिलो आयो भी कादरिया ही है। पीरान पीर दस्तगीर जा सही रोजे धणी मुरीद है। उन जो वालिद साहब सिना अब्दुल कादिर आखिरी जो मुरीद है तो वे मुरीद है कादरी सिलसिले में। पाण फरमाइता तालिब के घुर्जे ता 1000 तस्बीह ला इलाहा इल्लल्लाह जी, 1000 इल्लल्लाह जी, 1000 अल्लाह जी, 1000 हुआ जी तस्बीह पढ़ी। जने या ज़रब हणंदो न त उन जी दिल ये लताइफ जागी पवंदा हो उनन के ने जे लताइफ जो रंग नजर इंदो ए बोस्की कलर है, हे साओ, हे जे पासो गाढ़ो, ए हे फिको, हे खाकी, हे कारो, ये रंग नजर इंदा। पाण फरमाइता रंगन खां बाद में ये गोश्त जा टुकड़ा नजर ईंदा। पाण फरमाइता टुकड़ा नजर अचण खां बाद में ये टुकड़ा वडा थींदा वेंदा, वडा थींदा वेंदा, वडा थींदा वेंदा, एडा वडा थींदा ये सॼी कायनात उन्हनि गोश्त जे टुकड़नि में उनखे नजर ईंदी। सुभान अल्लाह। वो जॾहिं मुराक़बो कंदो, अखियूं बंदि करे तवज्जो कंदो त सॼी कायनात खे हिते वेही करे ॾिसंदो। अल्लाह अल्लाह करने से जो अल्लाह ना मिले वो अल्लाह वाले में जो अल्लाह से मिला दे। ये जिक्र है। सुना पाण फरमाइता जॾहिं जिक्र कंदा हो ला इलाहा इल्लल्लाह या ज़रब हणंदा हो तो उहा क़ल्ब तव्हां जो जागी पवंदो आहे। तव्हां ॻाल्हाईंदा हो, घुमंदा हो, फिरंदा हो, पर तव्हां जी दिलि अल्लाह जो जिक्र कंदी आहे। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। जिक्र में जारी थी आहे दिल। जॾहिं दिल जिक्र में जारी थी आहे तो दिल जो इन हार्ट जो असांजे जिस्म जे अंदर कम केड़ो कम आहे उन जो डॉक्टरन का पुछूं था, मेडिकल का पुछूं था, अजकल जी साइंस का पूछूं था तो वे साइंस वाला चवन था या मेडिकल जेका चवे थी कि हिन दिल जो कम गोश्त जे टुकड़े जो असांजे जिस्म में कम इहो आहे वो पंपिंग कंदी आहे, प्रेशर ठाहींदी आहे रत खे। प्रेशर समझो था सही नलको गेड़ींदा आहियूं पानी हेठि किरंदो आहे। असांखे इन दुकान जे मथां पानी पहुचाइणो हुजे इन जे मथां का ॿी बिल्डिंग ठहे पानी सिरुनि खे तर कयो या सीमेंट खे पानी हणो त नलके में पाइप विझी गेड़ींदासीं पानी मथे न वेंदो चढ़ंदो पानी छो जो पाणीअ में प्रेशर कोन्हे। पाणीअ में प्रेशर हुजे हा त इहो पानी नलके गेड़ण सां मथे वञे हा पर मथे न वेंदो। पर सुना मोटर में पाइप विझंदासीं तो मोटर प्रेशर ठाहींदो आहे उहो पानी मथे थंबे ताईं वॾो मोटर हूंदो त थंबे जी चोटीअ ताईं पानी पहुचाए छाजे करे उन में वाल है प्रेशर थो ठहे पंपिंग आहे। इहो जेको मोटर घुमंदो आहे इहे वाल जे पासो प्रेशर ठाहींदा आहिनि ऐं प्रेशर सां पाणीअ में एॾो प्रेशर हूंदो आहे जो परे पाणी उछलाईंदो। फायर ब्रिगेड जी गाड़ी होने में भी प्रेशर होंदो आहे जो एॾो तेज पानी उछलाईंदी। अल्लाह ताला असांजे जिस्म जे अंदर इंसान खे पैदा फरमायो उन वक्त ते इहा दिल रखी उन में प्रेशर पैदा करण जो पावर रखियो। अल्लाह ताला पावर है साइंसदानन हाणे मोटर ठाहियो आहे पर अल्लाह ताला हीअं सम्झो त मोटर असांजे दिल में अॻ में ई पैदा फरमाए। सुभान अल्लाह। साइंसदानन ॾिसी करे इन खे मोटर जे पासो ईजाद कयो। हार्ट दिल जो कम आहे पंपिंग इन ब्लड में इन रत में प्रेशर ठाहींदी आहे छो जो रत त ठहंदी पर उन रत में प्रेशर न हूंदो त असांजो जिस्म हे मथो मथे आहे ऐं टंगू हेठि हथ केमल मथे आहे केमल हेठि आहे इन में रत पुॼे कीअं। सुभान अल्लाह। साईं जन अची आहिनि माशाअल्लाह सुभान अल्लाह। नारे सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। साईं जन माशाअल्लाह पहुची विया आहिनि।
या रत भी अल्लाह ताला जो जिक्र शुरू करे दी आहे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जिक्र कंदी या रत जिक्र कंदी रगुन में गुजरंदी आहे त रगुन के भी सोबत जो असर पइजी वेंदो आहे असा जी रग रग अल्लाह जो जिक्र शुरू करे दी आहे ला इलाहा इल्लल्लाह ऐं रग जो कम आहे इन रत के गोश्त ताईं पहुचण या रत जने गोश्त ते किरंदी आ या रत मां गोश्त ग़िज़ा हासिल कंदो आ ऐं पाण भी ग़िज़ा हासिल कंदो आ हडन के भी ग़िज़ा पहुचाईंदो आ खल के भी ग़िज़ा पहुचाईंदो आ खल जे मथा जेके वार आहिनि उन्हनि खे भी इहो गोश्त ग़िज़ा पहुचाईंदो आ खाधो पहुचाईंदो आ जॾहिं रत गोश्त ते ला इलाहा इल्लल्लाह जी तस्बीह पढ़ंदी किरंदी आहे त गोश्त भी अल्लाह जे जिक्र में शुरू थी वेंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह गोश्त जिक्र कंदो आ त हद भी असांजा अल्लाह जे जिक्र में मशगूल थी वेंदा आहिनि असांजी खल असांजो वार वार अल्लाह जे जिक्र में शुरू थी वेंदो आहे तॾहिं त शाह साईं फरमायो आहे तन तस्बीह मन मणियो दिल तंबूरो जन तंदूर से दिल बचो वादत सार बदल वहदहु ला शरीक लहू राग इहो रगुन से सुता ई जागर निंद्रे बारे सुना जेको असां मुर्शिद वठंदा हूं न जेकरे असां कादरी सिलसिले में शामिल आहियूं न त इहे मुर्शिद जो जिक्र जरूर पचायूं रुगो नाले जा कादरी न बल्कि सच्चा पच्चा मुरीद ऐं कादरी थी वञे गौस पाक जे हुक्मन ते भी अमल करणो आहे उन जे ॿुधायल ज़िक्रन ते भी अमल करणो आहे तॾहिं ई यारीअ वारे जा मुरीद सच्चा थी वेंदा उन जो त रहम करम असां ते आहे सच्चा आहियूं या कूड़ा मुरीद आहियूं रहम करम पर सुना तू भी त का सच्चाई ॾेखारे तू भी त वफ़ा करे ॾेखारे मां अल्लाह तबारक व तआला जे कलाम पाक मां सूरह असरा जी आयत नंबर 1 पढ़ण जो शरफ हासिल कयो आहे मशहूर आयत आहे अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे तौफीक अता फरमाई आहे इहा आयत मुबारका तमाम उलमा खां वलियन खां बुजुर्गन खां तव्हां ॿुधियूं आहिनि ऐं आयत मुबारका अल्लाह तबारक व तआला कलाम पाक में इरशाद फरमायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर अल्लाह ताला फरमायो सुब्हान पाक आहे उहा ज़ात पाक मिसाल जे तौर ते तव्हां इन पाक जे लफ़्ज़ रे रुगो तसव्वुर कयो पंहिंजो ज़हन विड़ायो पंहिंजो ध्यान पंहिंजो तवज्जो उन सुभान जी तरफ़ कयो त मिसाल जे तौर ते कंहिं वलीअ खे असां ॿुधंदा आहियूं उन जी पाकाई बयान थींदी आहे त उहो केतिरा पाक हूंदा आहिनि जंहिंमहिल खां को गुनाह न थियो सिंध अब्दुल कादिर जीलानी जी तरफ़ असां तवज्जो कयो त साईं जने ॼावा हिकु रोज़ो आहे त केॾी पाकाई ॾे असांजी तवज्जो थी वञे पर उन खां मथे मौलाए काइनात ते वञो त काबे में विलादत अखियूं नथा खोलनि जेसीं ताईं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार न थियो तेसीं ताईं अखियूं न खोलनि उन जी पाकाई ॾे वञो पर सदको वञा उन सरदार ते जेको आदम अलैहिस्सलाम जी औलाद जो त सरदार पर मां त ईअं चवंदुमि उलमा जी मौजूदगीअ में त अल्लाह तबारक व तआला जी समूरी मखलूक जो सरदार जेके अल्लाह तबारक व तआला अताई सरदारी अता फरमाई सुभान अल्लाह उन जी विलादत रे ॾिसो विलादत थी आहे सजदे में सर्व सुजूद आहे रब्बि फ़िरली उम्मती मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत जा गुनाह माफ़ फरमा नंढे ॿार खे ख़बर न हूंदी आहे पर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी दुनिया में तशरीफ फरमा थिया सजदे में उन जी पाकाई रे तवज्जो कयो पर अल्लाह ताला जी ज़ात त वो रब खालिक मालिक आहे जेको हर ऐब खां पाक आहे जेको भी ऐब असां जे ज़हन में अचे उन ऐब खां अल्लाह तबारक व तआला पाक अल्लाह ताला पाक अल्लाह ताला फरमाए सुभान तमाम उलमा खां तव्हां ॿुधो आहे तने सुभान फरमाने जी लॉजिक छा आहे केड़ो फलसफो आहे सबब केड़ो हो जो अल्लाह ताला सुभान फरमायो मेराज जो वाक्यो अल्लाह ताला के उन्हें जी तस्दीक फरमानी है कलाम पाक में अल्लाह ताला उन्हें आयत की इब्तिदा सुभान उन्हें पांचे सिफत सा इरशाद फरमाई शाजे करे
जो जेको भी ज़हन में तव्हांखे वहम अचे त आसमान खे दरवाज़ो नाहे, नबी सैयद के जिस्म आहे त उन जिस्म सां इहो आसमान क्रॉस कीअं थियो या इहो ला मका जो सफ़र कीअं थियो। अल्लाह ताला फरमायो सुभान, मां हर शइ खां पाक आहियां, इहो मूं रब जे अॻियां को बि महाल या मुश्किल कोन्हे। मां पंहिंजे महबूब खे सैर कराया, जिस्मानी कराया, इन आसमाननि मां गुज़ारिया, लामका में पहुंचाया। मां रब हर ऐब खां पाक आहियां, तुंहिंजी जेका सोच आहे इन सोच खां बि मां रब पाक। सुभान, पाक आहे अल्लज़ी, हुआ ज़ात, सिफत बयान थी थिए कहिड़ा है पाक। सुभान अल्लज़ी, पाक आहे हुआ ज़ात, असरा बि अब्दिही, जंहिं सैर असरा, जंहिं सैर करायो, सैर करायो, इन में भी वॾी लाज है। सैयदना मूसा कलीमुल्लाह अल्लाह तबारक व तआला के अर्ज़ कयो, परवरदिगारा मांखे दीदार कराए। अल्लाह तबारक व तआला फरमायो लन तरानी। सैयदना मूसा कलीमुल्लाह के हुक्म थियो, ए मूसा ॾिसी न सघंदे, लन तरानी। पर महबूब जे बारे में अल्लाह ताला फरमायो असरा मां सैर करायो। महबूब इलाज न कया हुआ, महबूब दुआ न करी हुई त परवरदिगारा दीदार कराए, परवरदिगारा मेराज कराए। अल्लाह ताला का दुआ न करी, दिल में तमन्ना न रखी। अल्लाह ताला फरमायो असरा पे आती ही, मां पंहिंजे महबूब के सुभान अल्लाह। इन सैर में परवरदिगार जी रज़ामंदो हुयो, अल्लाह ताला खुद करायो। महबूब जी उन में दुआ न हुई त परवरदिगार मेराज कराए। अल्लाह ताला असला फरमाए करे समूरी कायनात के क़यामत ताईं ईंदड़ मखलूक के फरमायो त मुझे महबूब जो रुतबो ॿुधी। इनके सैर मां रब करायो, असरा सैर करायो, अब्दी ही पंहिंजे माने खे। अच्छा हाणे ते इन लफ्ज़ में भी लाजिक आहे, इन इस्म में भी लाजिक आहे। अब्द ही शो फरमायो, हालांकि अल्लाह तबारक व तआला अब खास बानो कंहिंखे भी न फरमायो, मखलूक मां कंहिंजे लाइ भी बानो न फरमायो। मुफस्सिरीन लिखनि था अब्द जी जेका माना आहे उन जी माना इहा आहे, माने जी माना छा हूंदी आहे त पंहिंजे आका जे, पंहिंजे मौला जे हुक्म खां सवा मानी भी न खाए, सुम्हे भी न, चुरे भी न, फिरे भी न, सोचे भी न। बाने जी माना असली आहे। ऐं अब्दियत जो जिक्र हक़ मखलूक में के अदा कयो त वो मोहम्मद रसूलुल्लाह जी हक़ कमा हक़ जी अब्दियत जो हक़ आहे, वो अल्लाह ताला जी ज़ात जे अब्दियत जो जेको हक़ अदा कयो आहे मखलूक मां, वो मोहम्मद रसूलुल्लाह जी ज़ात का सवाइ केर भी ना है। को नबी सदर भी में, बल्कि हज़रत सैयदना जिब्राइल, सैयदना मीकाईल, सैयदना इसराफील भी इनमें शामिल ना है। अल्लाह ताला अब्दी ही इन जे करे पंहिंजे महबूब जे बारे में फरमायो असरा बि अब्दी ही। अच्छा अब्द शो फरमायो, मोहम्मद रसूलुल्लाह फरमाया मुज़म्मिल, मुदस्सिर, ताहा, यासीन, महबूब जा इतरा इसमें उल्लाह को उसूल फरमाया, हबीबुल्लाह फरमाया, अब्द शो फरमाया। इनमें भी लाजिका राज रखला, ए महबूब, ए अल्लाह ताला ने राज करे रखला। मुफस्सिरीन किराम लिखन था राज इहो आहे त सैयदना मूसा कलीमुल्लाह के अल्लाह ताला पूरे सीना से घुरायो कलाम करने जे लाइ। सैयदना ईसा रूह के अल्लाह तबारक व तआला बगैर पी जे पैदा फरमायो, वालिद जे पैदा फरमायो त उन्हें के जे उम्मत शक में पइजिया, शक में पइजिया त नऊज़ बिल्लाह अल्लाह जो पुत्र बल्कि उन्हनि खे यकीन थियो, इन ॻाल्हि ते अक़ीदो जो ग़लत थियो ऐं उन्हनि चयो त नऊज़ बिल्लाह इहो अल्लाह जो पुत्र आहे। नऊज़ बिल्लाह सैयदना ईसा रूह के एड़े तरीके से अल्लाह तबारक व तआला हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जंहिंजे बारे में उनजी नबूवत में जेको इख्तिलाफ आहे, उज़ैर अलैहिस्सलाम के अल्लाह तबारक व तआला 100 साल वफात नहीं छॾी हुई। 100 साल खां बाद में वरी ज़िंदा फरमायो हुयो त उन्हनि यहूदिन हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम के इब्नुल्लाह नऊज़ बिल्लाह अल्लाह जो पुत्र छॾे छॾियो। 100 साल वफात, वरी उन खां बाद में ज़िंदा।
हयात अची वई त नऊज़ बिल्लाह उन खे इब्नुल्लाह चई छॾियो यहूदिन और ईसाई हज़रत ईसा रुल्लाह के इब्नुल्लाह चई छॾियो। अल्लाह तबारक व तआला महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत के इन शिरक खां पाक रखियो। ऐं नबी साईं जन ये जेका हदीस बार बार असां खे ॿुधाई वेंदी आहे त नबी साईं जन फरमायो आहे त मूंखे पंहिंजी उम्मत मां भउ आहे त उहा शिरक कंदी न न आखिरुल अमल जेको आख़िर में नबी साईं जन फरमायो हुयो त उहा हदीस इहा आहे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूंखे शिरक जो भउ न आहे, मूंखे भउ आहे त मुंहिंजी उम्मत दौलत सां मोहबत कंदी, सुभान अल्लाह, दौलत सां मोहबत कंदी। इहो फरमायो शिरक जो भी हाणे भउ न आहे पर दौलत सां मोहबत कंदी। इन जे करे अल्लाह तबारक व तआला महबूब जी उम्मत खे शिरक में पवण खां बचाए करे फरमायो अब्दी ही यो लामका जो जेको शेर करे थो उहो ॿियो रब न आहे बल्कि मुंहिंजो बानो आहे। अल्लाह ताला इन जे करे बानो फरमायो ताकि शक तरद्दुद में उम्मती न पवे, शक में न हलियो वञे, उहो गुमराह न थिए, वो जेको सो सही सालिम अकीदे ते हुजे त हे महबूब अल्लाह ताला जो प्यारो आहे, अल्लाह ताला जो सभिनी मखलूक खां आला हबीब अकबर आहे पर वो अल्लाह नाहे, अल्लाह नाहे, अल्लाह जो बानो पर बानो भी हकीकी माना में बानो छो जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उथण अल्लाह जे हुक्म सां, महबूब जो गालन अल्लाह जे हुक्म सां, महबूब जो खाइण अल्लाह जे हुक्म सां, महबूब जो घुमण अल्लाह जे हुक्म सां। अल्लाह ताला फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बि अब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम, लैलन रात जे थोड़े हिस्से, रात जे थोड़े हिस्से अल्लाह ताला फरमायो शेर मां पंहिंजे बाने खे करायो पर रात जो थोड़ो हिस्सो हुयो, सॼी रात भी न हुई, थोड़ो हिस्सो, इन्हें में भी लॉजिक आहे, इन्हें में भी अल्लाह ताला राज रखियो आहे, रात जो थोड़ो हिस्सो आहे। हालांकि इहो मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा जो सफ़र अलाए केतिरनि महीननि जो आहे पर अल्लाह ताला फरमायो थोड़े हिस्से में असरा बि अब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा, मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा ताईं पंहिंजे महबूब खे सैर करायो पर रात जो थोड़ो हिस्सो हुयो, सॼी रात न हुई, 2-3 महीना न हुया, रात जो थोड़ो। अल्लाह तबारक व तआला असरा जेको सैर करायो वो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मस्जिद हराम खां अक्सा ताईं करायो ऐं उन में उन बुराक जी स्पीड केतिरी आहे, बुराक जी स्पीड ये अॼुकल्ह जो जेको साइंसदान जहाज तैयार कयो आहे न इहो जहाज बुराक जी स्पीड खे न पूरी सघे, छाजे करे जो बुराक उन जो 4 टंगू मुबारक आहे, टंगू मुबारक 4 ऐं उन खे अल्लाह ताला अहिड़ो पैदा फरमायो आहे। इहो बुराक इहो जेका सो नबियन सगोरन जो जेका सो सवारी आहे जीअं असां आम इंसाननि जी सवारी घोड़ो जेका उठ अहिड़ा ॿिया जानवर हूंदा आहिनि जंहिंते असां सवारी कंदा आहियूं पर नबी सगोरा सवारी कंदा आहिनि बुराक ते, कंहिंते बुराक ते। ऐं बुराक कहिड़ो जानवर आहे अल्लाह तबारक व तआला उन खे अहिड़ो पैदा फरमायो आहे बुराक खे त जेकर बुराक हलंदो सफ़र कंदो उन 4 टंगुनि सां हलंदो, इन जेको कदम रखियो अथई पेर रखी इन पेर ते जेकर मथां ई हुजे त उन जी टंग नंढी थी वेंदी, इन साइड हेठां ई हुजे त उन टंग में अल्लाह ताला एतिरो पावर रखियो उहा टंग वॾी थी वेंदी, उहा मथे जेका पुठी आहे उहा पुठी हेठि मथे न थींदी पर टंग नंढी वॾी थी वेंदी। अल्लाह ताला ने बुराक खे अहिड़ो पैदा फरमायो ऐं इहो जेको सवार हुजे उहो आम सवार न आहे, नबी सगोरनि जी सवारी आहे, उन नबी सगोरे खे तकलीफ़ न अचे, अल्लाह ताला बुराक खे अहिड़ो तयार फरमायो। ये जेको अॼुकल्ह साइंसदाननि इन गाॾीअ में जेको इहे जंपर वग़ैरह ठाहिया आहिनि, इहा कमानी ठाही आहे, इहो जेका सो इन जे करे बुराक खे पढ़ी करे इन्हनि ठाही आहे त अहिड़ी सवारी ठाहिजे जो इन जंपर खे इन झाके खे खाई वञे हेठि मथे थी सघे पर अञा ताईं उहा न ठाहे सघिया जेको बुराक टंग नंढी करे वञे। मिसाल हीअ टेबल आहे त हीअ टंग हिते रखिजे त उहा नंढी थी वञे, टेबल खां हेठि ऐं स्टेज खां हेठि उहा टंग या वॾी थी वञे पर बुराक जो जेको सफ़र हुयो कंहिं महिल समुंड कंहिं महिल जबल कंहिं महिल जेका सो खायूं हेॾा जबल हुजे हेॾा समुंड हुजे जेसीं ताईं समुंड जो दरवा हेॾा टंग ओतिरी वॾी थी वञे, हेॾा जबल आहे त वरी ओतिरी नंढी थी वञे पर पुठीअ ते फ़र्क़ु न पवे।
असरा बि अब्दिही लैला मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा। अक्सा साईं सैर थियो, अल्लाह ताला सैर करायो, पर यो बुराक ते करायो। बुराक जी स्पीड छा आहे, जेसी ते बुराक जी नज़र पी वञे, लफ्ज़ समझो बुराक जी नज़र, छो जो को महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नज़र ताला काथे असां खां असां जे इल्म खां घणो परदे थी। बुराक जी जेस ताईं नज़र पवे थी, वो बुराक आजा अगिया पैर उत पियो रखे, उनजी एडी स्पीड। घोड़ो भजे तो इतना खां वठी होस ताईं छलांग ॾींदो हले, उठ भजे, वो भी जेके वारी जो जहाज चवंदा आहिनि, उहो भी वॾो तेज़ भजे। पर इहो अजीब जानवर आहे, जाते नज़र पए उते अॻियां कदम रखे, वरी उते अॻियां कदम रखे। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, इहो मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा जो सफ़र लैलनि में ई थोरी रात में ही थींदो, उनमें एडी का वॾो टाइम न लॻंदो, पर कुर्बान वञे उन बसारत सां। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अल्लाह ताला फरमायो, असरा सैर करायो, सैर करायो। अल्लाह ताला ये न फरमायो त सफर, सफर छाके चइबो आहे? सैर ऐं सफर में ॻाल्हि सम्झ में अचे थी। कॾहिं कॉलेज ऐं यूनिवर्सिटी जा जेके शागिर्द टूर ते वेंदा आहिनि, इहो टूर त ॿुधो हूंदो, पर उन शागिर्दनि खां या जेके वॾा थी आहिनि उन्हनि खे बि यादि हूंदो, या हिन दौर में बि जेको आहे सो के टूर ते काॾे घुमण वेंदा आहियो त कीअं वेंदा हो? छा गाॾीअ खे तेज़ीअ सां हलाईंदा वेंदा हो त माल सां पहुचे त असां पंहिंजो कमु खपो छॾायूं? इनखे सफ़र चइबो आहे, इनखे टूर न चइबो आहे, इनखे सैर न चइबो आहे, इनखे सफ़र चइबो आहे। सफ़र उनखे चवंदा आहियूं हितां गाॾी तेज़ीअ सां हले, माल सां मंज़िल मक़सूद ताईं पहुचाए। मिसाल जे तौर ते कराची वञणो आहे, वापार जे हिसाब सां ब्लू लाइन में चढ़ी सुम्ही पवंदासीं, जल्दी में माल सां पुजे। पर जेके आया वधीक तकड़ हूंदी आहे, पैसो हूंदो आहे, त चवंदो आहे जहाज ते वञा, तकड़ में वञी कराची तकड़ हूंदी आहे। सफ़र त इनखे चइबो, रस्ते ते परवाह न हूंदी आहे, माल सां वञी उन मंज़िल मक़सूद ते पुॼाए, इनखे सफ़र चइबो आहे। पर सैर चइबो आहे त गाड़ी जेकॾहिं ब्लू लाइन कराइजे या कहिड़ी गाड़ी हुजे त होरियां स्पीड हुजे, हर जगह ॾिसंदो हले, घुमंदो हले, रस्तनि ते वेहंदो, होटलनि ते खाईंदो, एंजॉयमेंट जेके चवंदा आहिनि इंग्लिश में, एंजॉय कंदो हले। सैर सुभाणे खे चइबो, सैर इनखे चइबो आहे। हाणे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बसारत खां कुर्बान वञा, अल्लाह ताला फरमाए थो असरा बि अब्दिही, पंहिंजे बाने खे सैर करायो, मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा। पर सैर हुयो, सफर न हुयो। ऐं अल्लाह ताला जे महबूब फरमायो इहो बुराक ते सैर कयो। बुराक जी स्पीड तव्हांखे ॿुधायमि त अॼुकल्ह जे जहाज खां तेज़, अॼु जे जहाज खां तेज़ आहे। पर सुणा एडी स्पीड में का गाड़ी हले, मूंखे ॿुधा त तव्हां असांजी नज़र जेकॾहिं हेॾे कंदा हलूं, इन आरिजा शहर मां रुगो असांजी गाॾी रोड साफ़ हुजे त असांजी गाॾी रुगो 60 जी स्पीड सां हले त असां सही दुकान ॾिसी न सघंदासीं। गुज़री वेंदासीं, चवंदा हा साईं फलाणी जगह ते स्टोर हुयो, हेॾा को शायदि दुकान हुयो, मूंखे सम्झ में न आयो त को हिते जेको आहे सो अहिड़ो कोई जेके जंहिंजे दुकान जे बारे में असांखे पुछणो हुजे या केरु पुछे त साईं फलाणो दुकान ॾिठव, असांखे सम्झ में न ईंदो। छाजे करे जो असां सफ़र में निकितासीं गाॾी स्पीड सां ई, हेॾे गौर कयोसीं बि साईं, पर सम्झ में न आयो, सम्झ में न आयो त हे दुकान कहिड़ो हुयो, हिते बैंक हुई या न हुई, गाॾी स्पीड सां हुई। पर नेशनल हाईवे ते जॾहिं असांजी जीएलआई गाॾी या पेराटो गाॾी 120 जी स्पीड सां हलंदी आहे, 140 जी स्पीड सां हलंदी आहे, कुझु बि सम्झ में न ईंदो आहे त भरिसां छा हुयो। ये नजर ईंदो आहे बस का शइ गुज़री वई, आ दुकान हुया, आबादी हुई, हिकिड़ो माण्हू बीठो हुयो, सम्झ में न ईंदो। कुर्बान वञे हुनजी बसारत। बुराक केॾो तेज़ आहे, पर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अल्लाह ताला फरमायो असरा, नबी साईं फरमाइनि था इहो जेको मां सैर कयो, इहो जेको आहे सो त सरा ताईं मां सैर फरमायो, इहो आलम बरज़ख जो बि सैर हुयो। मस्जिद अक्सा खां मस्जिद हराम ते थियो, पर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बसारत बुराक केॾो स्पीड सां थो हले। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन स्पीड में उन मूसा सिंह मूसा कलीमुल्लाह जी कब्र में ॾिठो त मूसा कलीमुल्लाह नमाज़ था पढ़नि। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कब्रुनि जो हवाल बि वरितो, उते ॾिठो कहिड़ो कहिड़ो अज़ाब थो हले, ऐसी कई
आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़मीन जे मथा बल्कि सतई ज़मीनों तात सरात सब कुछ मां ॾिसी वरितो असला भी अपनी पांजे बाने के शेर करायो यो मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा स्पीड जड़ी बुराक जी आ तेरी महबूब जी बसारत जो अंदाज बसारत जो मौजूदो ॾिठो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एडी स्पीड में भी मूसा के ॾिठो कब्रन में अज़ाब भी ॾिठो माण्हू कब्रन में कीअं था रहनि उहो भी ॾिठो बल्कि सतनी ज़मीनुनि में जेको कुछ थी रहे उहो असरा भी अब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा मस्जिद अक्सा तक शेर सुभान अल्लज़ी असरा बि अब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा अल्लज़ी बारकना हौलहु अल्लाह ताला फरमायो मस्जिद अक्सा हुआ जिनजे इर्द गिर्द बरकतूं जिनजे चौधारी बरकतूं बरकतुन वाली जेका अक्सा है बरकतूं की है मुफस्सिरीन किराम लिखन दा उन रात ते खास तौर ते फरिश्तन जो नुज़ूल थियो 1 लाख कमो बेश 24,000 नबी सगोरा मौजूद होया उन्हें अक्सा जे इर्द गिर्द नबी सगोरा उन्हें मस्जिद अक्सा में ईंदा रहा तदे ईंदा अल्लाह ताला फरमाया बारकना हौलहु या वरी इन जी माना इया भी आहे त अल्लाह तबारक व तआला बनी इस्राइल जा अक्सर नबी उन्हें मस्जिद अक्सा जे आसे पासे में पैदा फरमाया ऐं उहे उते तबलीग कंदा रहा अल्लाह ताला फरमायो मस्जिद अक्सा लजी बारकना हौलहु उन जे इर्द गिर्द बरकत ऐं नबी सगोरा 1 लाख कमो बेश 24,000 नबी सगोरा मस्जिद अक्सा में मौजूद ऐं जेका सो आला इलीन जा फरिश्ता मौजूद सैयदना जिब्राइल अलैहिस्सलाम ऐं चारे मुकर्रब फरिश्ता उते मौजूद सब इंतजार में आहिन त मोहम्मद रसूलुल्लाह सैयद अरबी अचन ऐं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अची करे असा के नमाज पढ़ाए सुभान अल्लाह अक्सा दे विच आका मिले पिछो नमाज पढ़ के तेरे नबिया नूरी कहना पया तेरे जया कोई नहीं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जात इजरा उते इंतजार करता रहा वो फरिश्ता वो नबी सगोरा सब सैयदना आदम अलैहिस्सलाम हुजन सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम हुजन किरा भी नबी सगोरा है वो सब 1 लाख कमो बेश 24,000 नबी सगोरा अल्लाह तबारक व तआला उनके सिफत बदराई है अल्लाह ताला महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात के फरमायो ए महबूब तवा इन सबनी जी इमामत कंदा इन्हें मां मालूम थियो त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबियन जा भी नबी है रुगो तमा संग न पर के नबियन जा भी नबी है आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नमाज पढ़ाई अल्लाह तबारक व तआला फरमाओ सुभान अल्लज़ी अस्रा बि अब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु इन लफ्ज़ में वरी माना हिकमत मफ़हूम दियो लिनुरियहु मिन आयातिना लिनुरियहु जो को सफर शुरू थे वो लेलन के ताई खत्म थी लेलन जो अल्लाह ताला फरमायो लिनुरियहु जो को फरमायो लिनुरियहु जो सफर जो होयो वो मस्जिद अक्सा का सिदरतुल मुंतहा ताई ए जो तो हो मस्जिद हराम का मस्जिद अक्सा ताई यो असला हो हाणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज शुरू थे साजे करे जो मेराज जी माना है उरूज मथाई जगह ते चढ़न बुलंद कर दर्जा बुलंद कर अल्लाह तबारक व तआला लिनुरियहु जो को फरमायो वो अल्लाह ताला फरमायो हाणे पाजे महबूब के असा निशानियों देखारींदा लिनुरियहु मिन आयातिना पाजी आयतुना पाजी निशानना महबूब के वो दीदार करायो लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवा समीउन बसीर अल्लाह ताला फरमायो हाणे मस्जिद अक्सा का मुझे महबूब जो जो सैर थिनो यो मेराज मुफस्सिरीन किराम लिखियो बुराक जो को ताल्लुक हो बुराक ते जो सैर थियो मस्जिद हराम का मस्जिद अक्सा तक बस बुराक खत्म उन्हें खा बाद में जो मेराज आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो थियो वो मेराज मस्जिद अक्सा था यहाँ तक एकड़े मुफस्सिरीन लिखियो आ तो उते इने मस्जिद अक्सा का डाकणा
जे डाकण जे आका डाकण जे ज़रिए सां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आसमान ते सफ़र कंदा डाकण ऐं मुफ़स्सिरीन जिन लिखियो आहे त उते डाकण आहे उहे फरमाइनि था आया ताईं बि डाकण आहे ऐं मुफ़स्सिरीन किराम फरमाइनि था इन डाकण ताईं इस्राईल अलैहिस्सलाम ईंदो वेंदो आहे माण्हुनि जो रूह कढण इन डाकण जे मथां उहा डाकण आहे ऐं ईअं बि नथा चई सघूं त जीअं तव्हां असांजी डाकण ठाहींदा आहियो हिकिड़ी सीमेंट जी डाकण ठाहींदा आहियो या वरी हिकिड़ी काठ जी डाकण ठाहींदा आहियो ईअं नथो चई सघे त उहा डाकण आहे ईअं आहे इहा ख़बर न आहे कैफ़ियत जी ख़बर न आहे मुफ़स्सिरीन लिखियो आहे हितां आहे हितां फ़रिश्ता लहंदा आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हितां पर किन मुफ़स्सिरीन लिखियो आहे ईअं न आहे असल में अल्लाह तबारक व तआला जेको सिदरा वो वण जेको पेर जो हुयो वो जेको पैदा फरमायो उन जो शाखूं हेठ ताईं उन जी पार हेठ ताईं हुई पर किन मुफ़स्सिरीन लिखियो न इहो ॿियो वण इहो अल्लाह ताला हिते मस्जिद अक़सा जे भरिसां पैदा फरमायो ऐं उन वण पंहिंजी टारी हेठ झुकाई आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन टारीअ ते तशरीफ़ फरमा थिया ऐं वो वण वॾो थींदो वियो ऐसी ताईं जो पहिरें आसमान ताईं पोइ ॿिए ताईं पोइ टे ताईं पोइ चौथो पंजो छहो सतरी आसमान ताईं वण वॾो थींदो वियो पर इहो जेको थियो इहो मेराज शेर न हो असरा न हुई मेराज हुयो ऐं मेराज चइबो ई बुलंदीअ खे आहे बुलंद थियण खे चइबो आहे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज इहो थियो ऐं वण अल मुक्तसिर इहो वण हुयो या डाकण हुई आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जंहिंमहिल उरूज थियो वो जान है इस जहान की अगर जान नहीं तो कुछ नहीं अल्लाह ताला फरमायो लैलन रात जे थोड़े हिस्से में शेर उन्हें बाद में जरे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला मका जो सफर ते निकता मेराज ते निकता त इन कायनात मां गोया के जान निकरी वई जे जिस्म मां जान निकरी वने वो जिस्म चुरंदो फिरंदो खाइंदो पियंदो नाहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन दुनिया मां यो मेराज ते उसरिया उन वक्त ते जहान रुकजी वियो ऐं यो रात जे थोड़े हिस्से में जेको सफर थियो इन जे करे अल्लाह ताला फरमायो सुभानल्लज़ी असला बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना लहू अल्लाह ताला फरमायो यो जेको सफर हुयो रात जे थोड़े हिस्से में हुयो उन खां बाद में त रात भी रुकजी वई ॾींहुं भी रुकजी वियो कायनात रुकजी वई साह रुकजी वियो खाधा पीता सब कुछ जे जगह ते होया रुकजी सुभान अल्लाह इन जे करे अल्लाह ताला फरमायो लैल थोड़े हिस्से में सैर थियो उन खां बाद में मामलो कायनात जो बंद मेराज शुरू थियो ऐं सुभान अल्लाह कुर्बान वञे उन ज़ात जे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे शान तां जो अल्लाह तबारक व तआला तमाम उलमा खां तां इहो किस्सो ॿुधो आहे त आसमान पहिरें आसमान में दरवाज़ो पर बंद दरवाज़ो हुयो बंद हुयो सैयदना जिब्राइल अलैहिस्सलाम खटखटायो अंदर आवाज आयो केर सैयदना जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो मां जिब्राइल अर्ज़ थियो त ॿियो गॾु केर आहे सैयदना जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो त मां सां गॾु सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह अर्ज़ कयो त छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मेराज ते घुरायो वियो आहे इहो जेको अर्ज़ थियो उहो ताजुब जो थियो हैरानी लॻी त छा मेराज जो टाइम अची वियो अच्छा दरवाज़ो छाजे करे खटखटायो वियो खटखटायो इन जे करे वियो त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अल्लाह तबारक व तआला आसमान में हिकड़ा दरवाजा मुकर्रर ठाराए छड़िया उहे दरवाजे मां ॿियो केर न वेंदो हुयो अल्लाह ताला फरमायो इन दरवाजन के सिंगारे छड़ियो आसमान जे पहिरें आसमान में दरवाजो ॿिए में दरवाजो सतनी आसमान में सिद्ध ते दरवाजो हुयो अल्लाह तबारक व तआला उहे दरवाजा फरमाया छाजे करे ॿियनि दरवाजनि मां भली अचो पर इन दरवाजे मां ख़ास मुंहिंजो महबूबी सुना आया कायनात अल्लाह तबारक व तआला दुनिया के पैदा फरमायो ना फरमायो आसमानन के पैदा फरमायो पर सुना जे वक्त पैदा फरमायो आया कायनात में ये जमीन ठही न आया जे पासो इंसान आया न फरिश्ता न ठया अल्लाह तबारक व तआला के जो वजूद ना दो अल्लाह तबारक व तआला अग में महबूब जे मेराज जो मामलो अल्लाह तबारक व तआला मुकर्रर फरमायो तॾहिं त आसमान में उन वक्त अल्लाह ताला दरवाजा ठाराए छॾिया ऐं सैयदना आदम अलैहिस्सलाम न आया है ऐं सवाल को नबी न आया है नबी सही न आया है ऐं बज़ाहिर दुनिया में न आया है
अल्लाह ताला अग में आसमान में दरवाजा मुकर्रर फरमाया त मुंहिंजो महबूब आखिरी नबी ईंदो वरी उनखे मेराज थींदो आहे इन दरवाज़े मां ईंदो दरवाजा खटखटाइन पिया फरिश्ता भी प्रोटोकॉल सां उन वक्त खां वठी बीठा हुआ दरवाज़न के सींगारियूं बीठा हुआ इन दरवाजे जी इब्तिदा मोहम्मद रसूलुल्लाह सां थी जेको लामकान जो सफर कंदा जेको लामकान जो सैर जेको लामकान जो मेराज फरमाईंदा तेरे आसमान जो दरवाजो खटखटायो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तशरीफ आवरी थी उन्हनि फरिश्तन मरहबा या रसूल अल्लाह मरहबा या मुस्तफा जा नारा आया इन खां बाद में इन तेरे आसमान ते सैयदना आदम अलैहिस्सलाम सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुलाकात थी तेरे आसमान कैसा सैयदना आदम अलैहिस्सलाम उहे मरहबा जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतजार करे कन पिया ऐं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद सैयदना आदम अलैहिस्सलाम कई तेरे आसमान उन खां बाद में इन सजे आसमान जो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका जो दीदार फरमायो उन खां बाद में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अगते मेराज थियो उरूज थियो तारे उरूज थियो तेरे आसमान खां तेरे आसमान खां बे आसमान की तरफ उरूज थियो बे आसमान में वरी दरवाजो वरी खटखटायो वयो वरी उहो ही जवाब उहो ही सवाल उन खां बाद में दरवाजो खुलियो ऐं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बे आसमान ते तशरीफ फरमा थिया बे आसमान ते सैयदना ईसा रूहुल्लाह ऐं सैयदना यहया अलैहिस्सलाम इन्हनि बिन नबियन सगुरा नबी सईद जी आमद कई नबी सैयद जी आमद में इब्न नबी सगुरा सैयदना ईसा रूहुल्लाह ऐं सैयदना यहया अलैहिस्सलाम सैयदना ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम ऐं सैयदना यहया अलैहिस्सलाम इब्न नबी सगुरा उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुशाहिदो फरमायो ने बे आसमान जो उन खां बाद में टे आसमान ते वरी सागो ही दरवाजो सागो ही खटखटायो वयो सागा ही सवाल थिया दरवाजो खुलियो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ फरमा थिया त उन टे आसमान ते सय्यदना यूसुफ अलैहिस्सलाम सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मरहबा चई ऐं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के भलीकार थियो उन खां बाद में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन आसमान ते नजर फरमाई उन आसमान टे खां बाद में चौथे आसमान ते सैयदना इदरीस अलैहिस्सलाम सां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुलाकात वरी पंजे आसमान जो ये ही मामलो थियो सागो ही दरवाजो सागो ही खटखटायो वयो वरी पंजे आसमान ते सैयदना हारून अलैहिस्सलाम सां मुलाकात सैयदना हारून अलैहिस्सलाम इंतजार में बीठा है मरहबा चवंता उन खां बाद में छह आसमान जो दरवाजो खटखटायो वयो ऐं छह आसमान जो दरवाजो भी इया ही बंद हुयो उन में भी इया ही एहतमाम कयो वयो हुयो दरवाजो खटखटायो वयो दरवाजो खुलियो ऐं उन छह आसमान ते सैयदना मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतजार पकड़ सैयदना मूसा कलीमुल्लाह ऐं छह आसमान खां बाद में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जमल मेराज सते आसमान जी तरफ थियो त सते आसमान जा दरवाजो भी इहे ही बंद वरी खुलियो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं उन खां बाद में सिदरतुल मुंतहा सैयदना जिब्राइल अलैहिस्सलाम सिदरतुल मुंतहा ते रुकजी विया हुदूद ताइर सिदरा हुजूर जानते हैं कहां है अर्श मुअल्ला हुजूर जानते हैं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात के खबर आ त इयो जेको जिब्राइल आ इन जी हद के सैया सिदरतुल मुंतहा तई सत्य आसमान खां बाद में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज सिदरतुल मुंतहा की तरफ सिदरतुल मुंतहा बाद में फकान काब कौसैन औ अदना वारो मामलो सुम्मा दना फतदना वारो मामलो शुरू थियो वो असरा वो मेराज में खत्म अने ला मका वारो मामलो शुरू थियो काबा कौसैन औ अदना वारो मामलो शुरू थियो अल्लाह तबारक व तआला जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इयो जो को सैर फरमायो इयो ने मस्जिद सिदरतुल मुंतहा खां बाद में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको मेराज होयो ऐं वो अल्लाह तबारक व तआला कलाम में इरशाद फरमायो तिलकर रुsul रे बारे तिलकर रुsul फदलना बादहुम अला बाद मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफा बादहुम दरजात अल्लाह तबारक व तआला फरमायो हे नबी सगोरा इनन मा के केड़ी गाल ते फजीलत आ को केड़ी गाल में इना का मथिया को केड़ी गाल में इना का मथिया एकड़े सा मावरी कलाम फरमायो हो तूने सीना ते पर अल्लाह ताला फरमायो रफा बादहुम दरजात इनन मा हिकड़ी एड़ी जात आ जिंजो दर्जो सबनी का बुलंद फरमाए
सभी खां बुलंद तमाम के मार्ज करे चुकम तेरे आसमान ते केर मुलाकात थी कैसा सैयदना ईसा रूहुल्लाह सैयदना याहया अलैहि सलाम सा मुलाकात थी। अल्लाह ताला फरमाए तिलकर रसूल फद्दलना बादम अला बाद। ये पाड़ में जे के कमो बेश 1,24,000 नबी सगोरा यो केड़ी गाल में हे मथिया के गाल में हे मथिया के गाल में हे मथिया हिकड़ो एड़ो आ जे जो रुतबो सभी खां बुलंद है बाला। तिलकर रसूल फद्दलना बादहुम अला बाद मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफा बादहुम दरजात। अल्लाह तबारक व तआला पांजे महबूब जो दर्जो बुलंद फरमायो। इने जे करी त हजरत सैयदना जिब्राइल अलैहि सलाम सिदरतुल मुंतहा ते रुकजी विया। उन्हें ख्वाबात में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ला मक्का जो सैर शुरू थियो पर ला मक्का जो सैर जेको शुरू थियो हुयो वो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त अल्लाह तबारक व तआला जेको मुके पावर अता फरमायो न रफ रफ सवारी हुई न बुराक हो न यो वण न या डाकण हुई पर आका सल्लल्लाहु अलैहि फरमाए जेको अल्लाह मुके पावर अता फरमायो उन पावर जे जरिए सां मां लामका जो सफर फरमायो। हाणे सफर तो थे जो मंजिल मकसूद लामका वो अल्लाह ताला जेको फरमायो काब कौसैन औ अदना वाले मकाम ते पहुंचनो हुयो इन जे करे यो शेर थियो। हदीस मुबारक है आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए पेरियो जेको दुनिया जो आसमान असां दिसऊं था ये जमीन ताई फासलो केतरो आ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन पेरे आसमान ता जेकरे को पत्थर उछलाए छे त यो पत्थर हलंदो हलंदो रात जो इब्तिदा में जे मतलब सुमानी नमाज पढ़जे उन मतलब आसमान ता उछलाए जे हलंदो हलंदो फजर नमाज ताई इन जमीन ते पहुंची जमीन ताई पहुंची विंदो एतरो इन जो मुफासलो आ आसमान का उछलाए जे पत्थर यो जमीन ताई केमल पहुंचंदो फजर नमाज ते पहुंची विंदो एतरो फासलो आहे इन दुनिया ऐं आसमान जे विच में। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बियो आसमान जेको आहे पहिरे आसमान खां ॿिए आसमान जो फासलो जेको आहे इन जी भीड़ ते आहे इन आसमान जी भीड़ ते आहे वरी टियों आसमान जेको आहे वरी उन ॿिए आसमान जो जेको मुफासलो आहे उन जी भीड़ ते आहे। अहिड़े तरीक़े सां उन खां मथियो जेको आसमान उन जी भीड़ ते उन खां मथियो आसमान उन जी भीड़ ते जेको सतों आसमान आहे छहें आसमान खां उन जो फासलो सते पंजे आसमान ऐं छहें आसमान जे विच में जेको मुफासलो आहे उन जी भीड़ ते आहे। पर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल्लाह ताला जे तजल्लियात जा 70,000 पर्दा हुया 70,000 पर्दा का 70,000 पर्दा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त एक पर्दे खां ॿिए पर्दे जो जेको फासलो हुयो वो इन सते शइ और सते आसमान जे जेको विच में फासलो इन जी भीड़ जो हुयो पर न बुराक हुयो न रफ रफ हुयो न को मेराज का डाकण हुई बल्कि आका सल्लल्लाहु फरमाया था अल्लाह ताला मुखे जेको पावर अता फरमायो उन पावर सा ये 70,000 नूरी जेके पर्दा क्रॉस सुभान अल्लाह नूरी पर्दा क्रॉस कला हले ऐं यो जेको असां बुधना आहियूं आयतुल कुर्सी में भी अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल कय्यूम ला ताखुजुहु सिनतुन वला नौम लहु मा फिस समावाति व मा फिल अर्द मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निही यअलमु मा बैन अयदीहिम व मा खल्फहुम वला युहीतूना बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहुस समावात वसिअ कुर्सियुहुस समावात। छा ॿुधायो ज़हन में इहो ई ईंदो त नऊज़ बिल्लाह जी हिकड़ी कुर्सी साईं वेठो आहे त नऊज़ बिल्लाह ईअं हिकड़ी अर्श ते घणा ॿुधाइनि बि था यो घणनि जो अक़ीदो भी आहे हिकड़ी कुर्सी आहे जंहिंजा 4 बाबा आहिनि ऐं अर्श अज़ीम ते पई आहे ऐं नऊज़ बिल्लाह अल्लाह उन ते वेठो आहे नऊज़ बिल्लाह। यो तव्हां खे ॿुधाए छॾियां असां सुन्ननि जो इहो अक़ीदो न आहे ज़हन में रखिजो असां सुन्ननि जो ला मक्का अल्लाह ताला ला मक्का है असां सुन्ननि जो अक़ीदो न आहे त अल्लाह ताला खे का कुर्सी आहे उन ते वेठो जे नऊज़ बिल्लाह न अल्लाह तबारक व तआला जी ज़ात वेण खां पाक अल्लाह ताला जी ज़ात बेण खां पाक अल्लाह ताला जी ज़ात थकजण खां पाक अल्लाह ताला जी ज़ात मोहताजी खां पाक त पोइ जेकॾहिं मोहताजी खां पाक आहे अल्लाह ताला फरमायो लैस कमिस्लिही शै का भी कायनात में एड़ी शै नाहे जेका मुझे मिसल हुजे तो अल्लाह सा इया सा किए था चई सको त नऊज़ बिल्लाह असा जे वेठा वेहे थो
वो मिसल क्यों न अल्लाह ताला कुरान में फरमाए मुझे मिसल केर ना हो असा मिसल ठाईंदा वतऊ तो वो शा कयो से शिरक कयो से शिरक शादे करे जो अल्लाह ताला कदीम असा ने खबर ना है अल्लाह तबारक व तआला मौजूद है हमेशा का मौजूद है पर यो जो लफ्ज हमेशा चौदा ने का भी अग में मौजूद है जरे अग में मौजूद है तो वो जकरे चौ कुर्सी ते बैठो आ तो असा जो तो ज़हन में तो या कुर्सी के मलखा है जेकरे चाहूं शिरक शाके जेबा माना शा है शिरक जेबो है अल्लाह ताला सा जात और सिफात में के शरीक करण जेकरे अल्लाह ताला हमेशा है तो वो कुर्सी ते नाउज बिल्ला बैठो तो वो कुर्सी भी हमेशा होती तो वो वडे वडो शिरक नहीं हो कुर्सी हमेशा है अल्लाह ताला सा शिरक थियो शरीक थियो एक शे जो हुआ भी हमेशा का अल्लाह भी हमेशा का पर या कुर्सी वरी अर्श ते जेकरे चाहूं जिन मालूम कयो आ अर्श ते पया तो वो यो अर्श भी हमेशा का होयो तो वो यो अल्लाह ताला सा शिरक थियो फकत इत महदूद अर्श अजीम ताई ना है बल्कि ला मका जो मेराज जेको 70,000 नूरी फरिश्ता 70,000 नूरानी जेके पर्दा है अल्लाह जे नूर जे पर्दन जो वो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खा जे पासो किरास थींदा ला मका ताई पहुंची वो के हदीस में ना आयो बल्कि अल्लाह तबारक व तआला फरमायो काब कहो सैन औ अदना बढ़िया मजे की गाली गा शरा मजे की गाली गा शरा असा दा चाहूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इल्म गैब बाकी असा नथा चाहूं असा के बुलायो तो वने के कुछ मानो सवाल करदा इल्म गैब नौज बिल्लाह कोने अल्लाह तबारक व तआला के इया भी बुधी शरो फरिश्ता न जो ताई न दिठो आ भली जिब्राइल होजे फरिश्तन भी न दिठो आ फरिश्तन जन्नत दिठी आ दोज़ख दिठी आ पर अल्लाह ताला के फरिश्तन भी न दिठो आ अल्लाह ताला जेकरे फरिश्तन के हुक्म दीदो आ तो वो लोहे महफूज ने पट्टी ते लिखजी दीदो आ फरिश्तन भी न दिठो आ अल्लाह ताला उन के लिए हुक्म फरमाइदो पर जेकरे मखलूक मा के जात दिठो आ तो वो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात ही दिठो आ सुभान अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अच्छा वरी हाणे हदीस बुधाइंदा उम्मुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु अन्हा रिवायत आ बीबी साण फरमाए थी अल्लाह ताला के के भी नथो दिसी सके सवाल कयो बीबी साण खान त छा नबी सल्लल्लाहु अलैहि अल्लाह ताला के ॾिठो तो बीबी साण फरमायो अल्लाह ताला के त केर भी नथो दिसी सके केर भी नथो दिसी सके हज़रत अली सही का रिवायत आ मौलाए कायनात का पूछो भयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला के ॾिठो आका सल्लल्लाहु मौलाए कायनात फरमाइता आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो राय तो रब्बी बि रासल आइन मां पंहिंजे रब के मथे जी अखि सां ॾिठो पर सुना बई हदीस हक़ ते बई हदीसूं अल्लाह ताला जी जात के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीदार फरमायो ऐ क़यामत जे ॾींहं जे लाइ भी आहे अल्लाह ताला मोमिनन के दीदार कराइंदो मोमिनन के जन्नत में दीदार कराइंदो अल्लाह तबारक व तआला जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीदार फरमायो बई हदीसूं हक़ ते बीबी साण फरमायो अल्लाह ताला के केर भी नथो ॾिसी सके छाजे करे अल्लाह ताला मूसा कलीमुल्लाह के फरमायो लन तरानी ॾिसी न सघंदे जेकरे असा चऊं त नबी सईदन जी असा ॾिसऊं था इन लाइट के ॾिसऊं था त ये लाइट असांजी अख में समाइजी थी वञे इन जी हद थी अची वञे असांजी अख जेकरे अल्लाह ताला जी ज़ात जे लाइ चऊं त अल्लाह ताला के नबी सईदन ईअं ॾिठो आ जी असां के शे के ॾिसंदा आहियूं ऐं उन शे जो वजूद असांजी अख में अची वेंदो आ त पोइ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अख में अल्लाह ताला समाइजी वियो अल्लाह ताला पोइ अल्लाह हद न रहियो बल्कि अल्लाह जी हद मुकर्रर थी वई अल्लाह जी हद मुकर्रर थी वई बीबी साण फरमायो त जीअं तव्हां सोचियो था ईअं न ॾिठो सुभान अल्लाह अल्लाह ताला के केर ॾिसी नथो सघे पर कीअं ॾिठो आ मौलाए कायनात फरमायो ॾिठो आहे मथे जी अखियुनि सां महबूब फरमायो आ कीअं ॾिठो आ इहा ख़बर नाहे केतियत जो इनकार आ बस असां रुगो इहे चवंदासीं जेको अल्लाह ताला फरमायो काब कयो साइन औ अदना बजे के तीर कमान हिकड़े जे मथा रखबा एतिरो पंहिंजे महबूब खे घुरायो बस अल्लाह ताला फरमायो बजे राखसिकून जेके आलिम सच्चा आहिनि उहे जॾहिं इहे आयतूं ॿुधंदा आहिनि त चवंदा आहिनि आमन्ना बिही असां इन ते ईमान आदोसीं ख़बर न आहे त कीअं आहे सचन आलिमनि जो कम इहो आहे फ़क़ति ईमान आणींदा सवाल न कंदा सोचींदा न ईमान आणींदा जो ईमान अण ॾिठे गैबत ईमान आहे ॾिठल न आहे बस ईमान आणो आहे
अल्लाह ताला फरमायो जेके रासिखून आलिमा हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि आमन्ना बिही कालू आमन्ना बिही असांजे मुतशाबिहात ते ईमान आंदो आहे असांखे अल्लाह ताला ने जो इल्म अता न फरमायो आहे बस ईमान आहे आमन्ना सदकना अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे वेझो घुरायो आहे कीअं घुरायो आहे कीअं ॾिठो आहे इहा ख़बर नाहे पर ॾिठो आहे इहो हक़ सुभान अल्लाह दीदार फरमायो आहे इहो हक़ आहे दीदार फरमायो आहे इहो हक़ आहे ऐं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे बारे में अल्लाह ताला फरमायो काब कौसैन औ अदना तफसीर कबीर जे इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह तआला जन फरमायो आहे काबा कौसैन औ अदना जो मतलब छा आहे मुख्तलिफ मुफस्सिरीन मुख्तलिफ तफसीर कयो पर फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह तआला फरमाइंदा इन जो मतलब इहो आहे त अरबन में उन वक्त ते हिकिड़ो रवाज हूंदो हुयो केड़ो रवाज हूंदो हुयो अरबन में इहो रवाज हूंदो हुयो वो छा कंदा हुया त ॿ क़ौमूं जे मिसाल तौर ते अॼुकल्ह क़ौम आहे हिकिड़ा जेका सो बाबा जतोई आहिनि ॿिया जेका सो संदीला आहिनि के सीड़ा आहिनि के बुगिया आहिनि के जेका सो बरोच आहिनि के जेको आहे मुख़्तलिफ़ ज़ातूं आहिनि के शेख आहिनि ईअं न के जेका सो पंहिंजा हथ जा बख्शी आहिनि मुख़्तलिफ़ ज़ातूं आहिनि के आरिजा आहिनि ये मुख़्तलिफ़ क़ौमूं थियूं क़ौम आहे हर हिक क़ौम जो पंहिंजो सरदार हूंदो आहे पर जीअं असांजी सिंध में कबाइली झेड़ा थींदा आहिनि ईअं ख़ासि तौर ते चांडिया नारेजा इहे क़ौमूं पाण में अहिड़ियूं अहिड़ियूं क़ौमूं पाण में विढ़ंदियूं तव्हां ॾिठो हूंदो कॾहिं कॾहिं हीअं थींदो आहे हिकिड़ी क़ौम जो सरदार ॿी क़ौम जे सरदार सां पाण में दोस्ती कंदो चवंदो आहे त यार अॼु खां बाद में जेकॾहिं तोसां केरु विढ़ियो त मां तुंहिंजो साथ ॾींदो ॿिनि क़ौमनि जा सरदार पाण में ॿधी कंदा आहिनि उहे ॿ क़ौमूं मिली करे हिकिड़ी क़ौम सां काथे अहिड़ो मसइलो थींदो आहे त विढ़ी पवंदा आहिनि ईअं थींदो आहे अॼुकल्ह बि थींदो आहे पर अरबन में बि ईअं थींदो हुयो उन टाइम उते कबाइली मसइलो हूंदो हुयो हिन खां बि वधीक कबाइली जहिड़ा हूंदा हुया पोइ इहे कबाइली नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अचण खां अॻु में तशरीफ़ फरमा थियण खां अॻु में इहे कबाइली मामलात हलंदा हुया पर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन झेड़नि खे मोहबत में तब्दील फरमाए पर कबीला उन जा सरदार जॾहिं हिक ॿिए में मुत्तफ़िक़ थींदा हुया जेका सो पाण में मुत्तफ़िक़ थींदा हुया उन्हनि जो हिकिड़ो तरीक़ो हूंदो हुयो छा कंदा हुया त हिकिड़ो सरदार ॿिए सरदार जॾहिं उनजी क़ौम गॾु थींदी हुई पाण में ॿधी करण जे लाइ त हुन क़ौम जो सरदार हिन क़ौम जो सरदार पंहिंजी तीर कमान खणी ईंदा हुया ऐं कमान हिक ॿिए जी कमान ते हीअं रखी करे उहो सरदार बि तीर हलाईंदो हुयो उहो सरदार बि तीर हलाईंदो हुयो पोइ उहो कमान या हीअं रखंदा हुया या वरी हीअं रखंदा हुया पोइ तीर हलाईंदा हुया ॿई गॾु तीर हलाईंदा हुया इन मां मतिलबु इहो कढंदा हुया त अॼु खां बाद में जेको तुंहिंजो दुश्मन उहो मुंहिंजो दुश्मन जेको तुंहिंजो दुश्मन उहो मुंहिंजो दुश्मन जेको तुंहिंजो दोस्त उहो मुंहिंजो दोस्त जेको तोसां मोहबत करे सम्झ मूंसां मोहबत कई जे तोसां दुश्मनी कई सम्झ मूंसां दुश्मनी कई अल्लाह तबारक व तआला अल्लामा फखरुद्दीन राज़ी उहे जेके तफसीर कबीर वारा लिखनि था अल्लाह ताला इन तरीक़े ते कलाम पाक अल्लाह ताला नाज़िल फरमायो अल्लाह ताला फरमायो काब कौसैन औ अदना ए दुनिया वारा ॿुधी छॾियो ए काइनात वारो ॿुधी छॾियो मां पंहिंजे महबूब सां इन ॿिनि कमाननि वारो इरादो फरमायो आहे मां पंहिंजे महबूब सां इहो वाइदो फरमायो आहे ए महबूब अॼु खां बाद में जेको तुंहिंजो दुश्मन आहे उहो मुंहिंजो दुश्मन जेको तुंहिंजो दोस्त आहे उहो मुंहिंजो दोस्त आहे ए महबूब जे तोसां मोहबत कई उन मूंसां मोहबत कई जे तो में ऐब कढियो उन मूं रब में ऐब कढियो जे तोसां दुश्मनी कई उन मूं रब सां दुश्मनी सुभान अल्लाह हाणे चवण वारो चवंदो हाणे साईं ॻाल्हि करियो क़ुरान मां को दलील जो क़ुरान मां दलील दे हां अल्लाह ताला ईअं फरमायो बस मुंहिंजो दोस्त तुंहिंजो जेको दुश्मन हो मुंहिंजो दुश्मन त सुना क़ुरान जी हिक आयत तूं पढ़ी ॾिस अल्लाह ताला फरमायो अतीउल्लाह व अतीउर रसूल मुंहिंजी फरमाबरदारी रुगो ख़ाली न कंदे पर मुंहिंजे महबूब जी बि फरमाबरदारी करी गॾु हिन अल्लाह ताला फरमायो अतीउल्लाह अतीउर रसूल मुंहिंजी बि फरमाबरदारी मुंहिंजे महबूब जी बि अल्लाह तबारक व तआला फरमायो जेकॾहिं ईमान न अथई ला इलाहा इल्लल्लाह रुगो चवंदे ईमान कामिल न थींदो जेसिताईं मुहम्मदुर रसूलुल्लाह न चवंदे ईमान कामिल न थींदो अल्लाह ताला फरमायो काब कौसैन औ अदना ए महबूब जेको मुंहिंजो दुश्मन आहे तुंहिंजो दुश्मन आहे जेको तुंहिंजो दुश्मन उहो मुंहिंजो दुश्मन जेको
मुझो महबूब हो, मुझो महबूबा जेको तोसा मोहब्बत करे उन मूसा मोहब्बत कई। ऐं यकीन नथो अचे कुरान में ओद जबल जेको ओद जंग में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पत्थरन जी मुठ भरे करे काफरन के हई हुई। अल्लाह ताला फरमायो वमा रमायत इस रमायत वलाकिन अल्लाह रमा। ए महबूब इनके दो न टूटे हमार रब टूटे। सुभान अल्लाह। बेहतर रिजवान जे वक्त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन यो मुसलमान ते आजमाइश आई। नबी सैयद बेहतर रिजवान थी सबनी का बैयत वती सहाबी सगुर नबी सैयद ने सजे हथ ते हथ रखंदा वया सब सहाबी हथ रखी गया। आखिर में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजो सजो खबो हथ मथा सबनी हथन जे रखी करे फरमायो हे अल्लाह जो हथ अल्लाह जो हथ मता वरी कयामत जे ॾींहं ताईं मुनाफिक एतराज कन अल्लाह जो हथ कीअं थियो ये महबूब कीअं हदीस कई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला कुरान में आयत नाज़िल फरमाई। अल्लाह ताला फरमायो यदुल्लाह फौका ऐदी आयन सभनी जे हथ मथा मुंहिंजो हथ रब जो हथ आहे। अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे हथ खे पंहिंजो हथ फरमायो कुरान में मुख्तलिफ जगहों से घना दलील है। अल्लाह तबारक व तआला फरमायो काब कौसैन औ अदना महबूब अज का बाद में जे तोसा मोहब्बत कई नमु रब सा मोहब्बत कई जे तोसा बुग़्ज़ रखियो वो रब सा बुग़्ज़ रखियो। इने में मालूम थियो त जे महबूब जो ऐब कढियो ने रब जो ऐब कढियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था जे सहाबी सा मोहब्बत कई उन्हें मूसा मोहब्बत कई जे मूसा मोहब्बत कई उन्हें रब सा मोहब्बत कई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे आल बैत सा मोहब्बत कई उन्हें मूसा मोहब्बत कई जे मूसा मोहब्बत कई उन्हें रब सा मोहब्बत कई। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह जे वली सा जे बुग़्ज़ रखियो उन्हें अल्लाह सा जंग जो ऐलान करे छडियो। थोड़ो समझजो हदीस आल बैत जे लाइ भी आई हदीस सहाबन जे लाइ भी आई हदीस वलियन जे लाइ भी आई। मालूम तो त सुना तो के सहाबन सा भी मोहब्बत करनी है आल बैत सा भी मोहब्बत करनी है वलियन सा भी मोहब्बत करनी है। सुभान अल्लाह। तरे तुने जेका सो अकीदो क्लियर थींदो वलियन सा भी मोहब्बत नबियन सा भी मोहब्बत आल बैत सा भी मोहब्बत सहाबा किराम सा भी मोहब्बत जेकरे उनन सा बुग़्ज़ रखंदे त वो अल्लाह जे रसूल सा बुग़्ज़ रखे जेकरे अल्लाह जे रसूल सा बुग़्ज़ रखे ताकीक अल्लाह सा बुग़्ज़ रखे। अल्लाह तबारक व तआला असन के एड़न अकीदत का पांजी पनाह अल्लाह तबारक व तआला पनाह अल्लाह तबारक व तआला मुझे बयान करन तवा जो बुधन पांजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए। आखिरी गुजारिश इया है साईं जन भी बैठा है गुजारिश इया है नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मेराज फरमायो वो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज हो ऐं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जे हुजूर में अर्ज कयो परवरदिगार मुझी उम्मत जो मेराज उन वक्त में इया नमाज तोहफो मिली। नमाज असा जो मेराज असा जो नमाज मेराज आहे। सुना जेको सो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जात जो मेराज लामत आहे पर सुना जेकर तू नमाज में जेको या पेशानी गिराए करे चवंदो आहे सुभान रबियल आला सुभान रबियल आला अल्लाह ताला जे हुजूर में झुकंदो आहे ए मुझा रब तू आला है बुलंद है तू आला है बुलंद है। अल्लाह ताला फरमाइंदो आहे बाना तू भी बुलंद आज खां बाद में मां तोखे दुनिया में बुलंद तो फरमाए तो मेराज बुलंदी तो अता फरमाया तुझो मेराज तो कराया बुलंद थी वने इन दुनिया में जेकर रब जे अग्या झुकत इंशाअल्लाह अज़ वजल जे खां बाद में पक्को इरादो कयो पोइ जेके नमाज़ूं घुसी वयूं अल्लाह ताला खां तौबा ताब कयो उहे क़ज़ा करे पढ़ूं ऐं अॼु खां बाद में नमाज जा पाबंद थी वञूं छाजे करे जो महबूब मेराज दा तोहफो खणी आया त नमाज तोहफो। अल्लाह ताला मुझे बयान करण ऐं तवां जो बुधण पंहिंजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए। अल्लाह तबारक व तआला जेकी जमात आई आहे जेका दिल में सवाल खणी आई आहे नेक जाए तमन्नाऊं खणी आई आहे अल्लाह ताला उहे सभु दुआऊं ऐं तमन्नाऊं पूरी फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।